जिला दादू डाकुओं के रहमो करम पर है। आए दिन लूटमार, डकैतियां और चोरी की वारदातें लोगों का मुकद्दर बन गई हैं। दादू पुलिस अमन अमान कायम करवाने में मुकम्मल तौर पर नाकाम हो चुकी है। दादू शहर के पुलिस हेडक्वार्टर के सामने ही एक रात में 5 मुख्तलिफ मुकामात से लाखों रुपए की चोरी, डकैती की वारदातें, मोटरसाइकिल, स्पेयर पार्ट्स की दुकान से 50 लाख रुपए का सामान और नकदी चोरी हुए। जबकि इसी ही रोड के सामने गुड्स ट्रांसपोर्ट की छत तोड़कर लाखों का सामान चोरी कर दिया गया। चोरों ने ख्वाजा सिराओं को भी नहीं बख्शा। ख्वाजा सिर्फ रहनुमा फकीर हमजा मेमन के घर के ताले तोड़कर लाखों रुपए, तलाई जेवरात, 1 लाख रुपए और दीगर कीमती अशिया चोरी कर गए। अॼु राति मुंहिंजी चोरी थी वई आहे ऐं हिन खां अलावा सोन हुयो, कुझु पैसा हुया, कपिड़ा लटा हुया, कचा काफ़ी कपिड़ा हुया, बैटरी हुई, कंबल हो नओं हाणे वठी आयसि, उहो कंबल हुयो, पखो हुयो हिकिड़ो ऐं काफ़ी सामान आहे। वियो आहे मुंहिंजो, तालो भञी खणी विया आहिनि। मां राति पंहिंजी फैमिली में वियुसि, शादी हुनजी राति होॾे वियुसि, राति हेॾो कोन आयुसि। DSP दादू, SHO दादू खे अर्ज़ु थो कयां, महिरबानी करे मूंखे चोरी वापसि करे ॾियो। ही मां NC करायो आहे सुबुह तक़रीबन 9 बजे धारे, हींअर ताईं केरु बि कोन आयो आहे, कंहिं बि एक्शन कोन वरितो आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जीअं असां फ़क़ीरनि खे बहाल कयो आहे, हुन खां अलावा वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह, IG सिंध, DIG सिंध, SSP दादू, हुननि खे अर्ज़ु थो कयां त असां ख्वाजा सिर आहियूं, असां पिनी पंहिंजी पूरी कंदा आहियूं, पर शुक्र अलहमदिल्ला मूंखे नौकिरी आहे हुन हिसाब सां, पर मूं फ़क़ीर जो वियो आहे, इहो ग़लति आहे। अॼु मूं फ़क़ीर जो वियो आहे, ॿिया यतीम अहिड़ा ग़रीब फ़क़ीर हुननि जो वञे। मां दादू ख्वाजा सिरा जो सदर बि थी चुको आहियां हिते, ऐं महिरबानी करे मूंखे पंहिंजो सामान वापसि कराए ॾियो, न त ॿी सूरत में मां ख्वाजा सिरा जो एहतिजाज कंदुसि ऐं सॼी सिंध में ख्वाजा सिरा खे मां इतला कयां थो, इन ज़रिए त उहे बि ॿुधनि ऐं उहे बि एहतिजाज जे लाइ तयारु थियनि, त जीअं एहतिजाज कजे। मुतासरीन ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस, वजीर आजम इमरान खान से मुतालबा किया कि दादू में बढ़ती हुई बदअमनी का नोटिस लेकर चोरी किए गए चीजों को वापस कराया जाए। वश न्यूज दादू।